अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। छा हैदर हाणे जाकिर खान जे चवण ते पंहिंजूं सभु परेशानियूं ख़त्म करे छॾींदो। छा सावल खान हाणे हैदर खे माफ़ करे छॾींदो। छा हैदर हाणे शहमीर जे कातलनि खे अगवा कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमानी खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञो बिलस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट करण करण हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे जीअं ई घर वेंदो वो बार बार सोचींदो ऐं उन खां जाकिर ॻाल्हियूं याद ईंदियूं। पोइ पंहिंजा सभु परेशानियूं ख़त्म करे ऐं पोइ सावल खान सां गॾु थी करे ऐं पोइ सावल खान इहो सम्झंदो त हैदर जेको आहे मुअरबा शहमीर जो कातल न आहे। पोइ उन जे करे हैदर खे जेको आहे माफ़ करे छॾींदो ऐं हैदर खे चवंदो त हाणे तोखे टेंशन करण जी का बि ज़रूरत न आहे। हाणे तो मूंखे एतबार ॾियारियो ऐं तूं ख़ौफ़ तां लही करे मूंखे यकीन ॾियारियो त पोइ मां उन कातलनि खे बि ज़िंदा कॾहिं न छॾींदुसि। हैदर चवंदो त सोट सावल मूं तोखे घणी सम्झाइण जी कोशिशि कई बहरहाल तो मुंहिंजी हिकु बि ॻाल्हि न मञी। मूंखे इहो ई ॻाल्हि जेको आहे जाकिर खान ॿुधायो त तूं पंहिंजा परेशानियूं ख़त्म कर। पोइ मां पंहिंजा परेशानियूं ख़त्म करे तोसां हथ मिलायो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हैदर जेको आहे हाणे रुंडे ऐं जाबिर खान सां मिलंदो। उन्हनि खे चवंदो त मां हाणे तव्हांखे माफ़ करण वारो न आहियां। छो जो हिकु त तव्हां मुंहिंजे सोट शहमीर जा कातल आहियो ऐं ॿियो त तव्हां जेको आहे मूंखे फासाइण जी कोशिशि कई। बहरहाल हाणे मां तव्हांखे आज़ादु करण कॾहिं बि न छॾींदुसि। तमामु जल्द मां तव्हांखे क़ैद करे ऐं तव्हां खां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। जाबिर खान चवंदो त हैदर तोखे मोकिल आहे त असां इहो मॉल ते ॾींदासीं। उन खां पहिरियों असां तोखे घुमाए रखंदासीं जीअं असां जेको आहे शहमीर खान खे घुमायो ऐं तोखे बि ईअं लेटाए छॾींदासीं ऐं तुंहिंजो लाश कंहिंखे बि न मिलंदो। हैदर चवंदो जाबिर खान तोखे मोकिल जेको करणो अथई कर वञी। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे उहो हैदर जे मथां घणो ई ज़ोर रखंदो जीअं हैदर खे हवेली में घुराए सघे। बहरहाल हाल ई फ़िलहाल जेको आहे हैदर पंहिंजे परेशानियुनि में काबू आहे ऐं हू कॾहिं बि हवेली में न वेंदो ऐं अॻिते हली ज़रूर वेंदो हवेली में। जीअं जेको आहे उन खां पोइ हसीना बेगम हिकु सोरठ बेगम सां चाल खेॾंदो ऐं जंहिंमें चाल में सोरठ बेगम खे फसाए जाकिर खान जे नज़रनि जे अॻियां सोरठ बेगम खे कराईंदो। दोस्तों उम्मीद है कहानी आई तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।